दादूलग तालको खरपरनाथन शाह में पोरियत जी गऊं के बासर पारां रस्से सां ॿधी घुटा ॾेई मारे छॾियो। पोरियत जो बासरनि खिलाफ़ एहतजाज, कड़े खां कड़ी सज़ा जो मुतालबो। दादूलग तालको खरपरनाथन शाह में हिक पोरियत याकूब एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजी गऊं मुंहिंजी ॿनीअ ते गाह चरंदे बासर मुख़्तियार लिगारी जी ॿनी तरफ़ वई, जंहिं ते बा असर मुख़्तियार लिगारी रोशन लिगारी मुंहिंजे ढगे खे वण सां ॿधी रस्से सां घुटो ॾेई मारे छॾियो आहे। असां अपील था कयूं एसएसपी दादू ऐं डीएसपी खरपरनाथन शाह के त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि नाले मुख़्तियार लिगारी रोशन लिगारी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं ज़ालिमनि खे कड़े खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची